जैकमाबाद में अब्दुल्ला बरुड़ो जी रिपोर्ट मौजूद पूरी सिंध जियां जैकमाबाद में पिण 7 डिसंबर ते सिंधी सकाफ़त ऐं क़ौमी एकता वारो ॾियारो टोपी अजरक डे इंतहाई जोश ऐं जज़्बे ऐं शानदार नमूने मल्हायो वियो। इन सिलसिले में आज़ाद मीडिया प्रेस क्लब ऐं अवामी मीडिया प्रेस क्लब जे गॾियल सहकार सां हिकु पुरवकार तक़रीब ऐं मच कचहरी मुनक़द कई वई, जंहिं में शहर जे हज़ारे माण्हुनि शिरकत करे सिंधी सकाफ़त सां मोहबत जो इज़हार कयो। सिंध जी सकाफ़त खे उजागर करण लाइ थियल हिन शानदार प्रोग्राम में शहर जे हर मकतब ऐं फ़िक्र सां तालुक रखंदड़ माण्हुनि शिरकत कई। तक़रीब में सहाफ़ी बिरादरी, मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि, क़ौम परस्त पार्टियुनि जे उहिदेदारनि, वकीलनि, शागिर्दनि, वापारियुनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि वॾे अंग में शिरकत करे क़ौमी ॿधीअ जो सबूत ॾिनो। प्रोग्राम जो ख़ासि हिसो रिवायती मच कचहरी हुई, जंहिं सियारे जी राति खे वधीक गरम जोशी बख़्शी। शरीक थींदड़नि सिंधी टोपी अजरक पहिरियल हुआ, जंहिं सबबि सॼो पिंडाल अजरक जे रंगनि सां सजिजी वियो हुयो। नौजवाननि, ॿारनि ऐं वॾनि सिंध जे मशहूरु क़ौमी गीतनि ते शानदार रक़्स, झुमरियूं हणी महफ़िल में चाह चंड लॻाए छॾिया ऐं फिज़ा जीअं सिंध ऐं सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद जे नारनि सां गूंजी रही हुई। इन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे मुख़्तलिफ़ मुक़ररीन ऐं अॻवाननि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त सिंध मोहन जे दड़े जी वारिस आहे ऐं असांजी तहज़ीब 5000 सालनि खां बि वधीक पुराणी ऐं शानदार तारीख़ रखे थी। अॼोके ॾींहुं असांखे इहो यादि ॾियारे थो त असां हिकु अज़ीम विरसे जा मालिक आहियूं। हुन वधीक चयो त सिंध हमेशह खां सूफ़ीन, बुज़ुर्गनि ऐं अमन जी धरती रही आहे, जिते जे महिमान नवाज़ी न रुॻो मुल्क पर पूरी दुनिया में मशहूर आहे। सिंध जी मिटी हमेशह प्यार ऐं मोहबत जो दर्स ॾिनो आहे। प्रोग्राम जे आख़िर में समूरनि धुरियुनि गॾिजी इहो अहद कयो त असां पंहिंजे ज़ाती, सियासी ऐं गिरोही इख़्तिलाफ़नि ऐं नफ़रतुनि खे ख़तमु करे सिंध जी ख़ुशहाली लाइ हिक थी कमु कंदासूं। अॻवाननि जो चवणु हो त अचो त इहो वचन कयूं त सिंध में अमन ऐं भाईचारे खे फ़रोग़ ॾेई पंहिंजी धरतीअ जी तरक़ीअ जो सबबु बणिजंदासीं ऐं पंहिंजे ईंदड़ नसलुनि खे हिकु रोशन सिंध ॾींदासीं।